वीडियो भर जो वीडियो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। साईं मुंहिंजा ही जेकी आस्थान मुबारक आहे फ़क़ीर सादिक साईं सादिक फ़क़ीर सनागर बंभरो जेको पीर साईं सरदार बादशाह जन जो सनागर हो उन दरवेश जी दरबार ते आया आहियूं। ऐं फ़क़ीर साईं जो जेको ही आस्थानो आहे ज़िले सागड़ जे आख़िरी तालको खिपरो ज़िलो सागड़ उते फ़क़ीर जो आस्थानो आहे। ही फ़क़ीर जेके वीडियो में तव्हां ॾिसी रहिया आहियो इहे सभई फ़क़ीर मोहम्मद मुक़ीम साईं बि असां सां गॾु आहे। ऐं साईं तव्हांजो नालो फ़क़ीर क़ुर्बान अली साईं जंहिंजा असां बि महिमान आहियूं त फ़क़ीर साईं जन असांखे वठी आया आहिनि हिते। ऐं जेको वीडियो भरण वारो आहे फ़क़ीर मोहम्मद पठान महर इहो साईं पाण वीडियो जेको भरे थो। ऐं उन खां बाद में मुंहिंजे हिन साॼे पासे खां फ़क़ीर ग़ुलाम असगर साईं भट्टी ठरी मीरवा जे पासे जो फ़क़ीर आयल आहे। अब्दुल सत्तार मीरबर तव्हांखे मां अर्ज़ु थो कयां त तव्हांखे सना जूं काफ़ियूं ॿुधाइजनि जेकर हिन जहान यादगिरी जे हिसाब सां त जीअं असां हिन अलाह वारे जी हाज़ुरी नसीब थी आहे त पोइ असां उन जी ख़िदमत पे इन जे हिसाब सां असां वीडियो भरियूं था पिया। दमादम नबी नबी सरदार दमादम नबी नबी सरदार दमादम नबी नबी सरदार हो तजल्लीदार विखा दीदार दमादम नबी नबी सरदार दमादम नबी नबी सरदार हो तजल्लीदार विखा दीदार दमादम नबी नबी सरदार दमादम नबी नबी सरदार। यासीन दसर ते ताज तेरा लौला कलमादा डाज तेरा यासीन दसर ते ताज तेरा लौला कलमादा डाज तेरा मलक फलाकी राज तेरा मलक फलाकी राज तेरा हई मालिक खुद मुख्तार दमादम नबी नबी सरदार दमादम नबी नबी सरदार ओ तजल्लीदार विखा दीदार दमादम नबी नबी सरदार दमादम नबी नबी सरदार। ओ लाए लादा मान वॾा ला निशान वॾा